सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तैजे करे असं सब का पहिरी पंहिंजी ज़बान ते कंट्रोल कयो ऐं जॾहिं असांजी ज़बान सही थींदी असां ॿुधंदासीं असांखे पूरे मसइलनि जो पतो पइजी वेंदो असां हिकु लफ़्ज़ में उनखे हल करे छॾींदासीं ऐं आम तौर असांजी ग़लती आहे असां ॿुधंदा न अॻु में ई ॻाल्हाए छॾियूं मसइले जो पतो ई न आहे त हल कीअं थींदो साम्हूं वारो चवंदो पहिरियों मूंखे ॿुधो त सही तोणे सम्झो मसइलो हल करूं बि सही तॾहिं बि साम्हूं वारो कॾहिं सेटिस्फाई न थींदो जेसि ताईं उनजी पंहिंजी भड़ास ख़तमु न थिए ॻाल्हि ॿाहिरि अचे न जेसि ताईं ॻाल्हि ॿाहिरि ईंदी न एसि ताईं उनखे सेटिस्फेक्शन या सुकून मिलंदो कीअं उहो मुतमैन थींदो कीअं ऐं पोइ जॾहिं असांखे ॿुधण जी आदत पवंदी असांखे ॻाल्हाइण जी घटि जी आदत पवंदी असांजी अकुल ऐं ॿुधी खुलंदी असांजी सम्झ खुलंदी पोइ चङियूं ॻाल्हियूं असां चङनि जे संग में ईंदासीं पंहिंजो पाण अचणु लॻंदियूं ग़लति ॻाल्हियूं असां मालिक खे ॿुधाए करे पंहिंजूं ख़तमु करे वेंदासीं ऐं जॾहिं असांजे जीवन में असांजी सोच में असांजे ॿुधण में हूंदी चङियूं ॻाल्हियूं असांखे चङनि जो संग हूंदो असां ग़लति ॻाल्हियूं कंदासीं छो ग़लति न कंदासीं जिथे वेंदासीं उते इज़त मिलंदी जिथे वेंदासीं उते बहितरी मिलंदी जेको ॿिए खे चवंदासीं उहो बि चङो लॻंदो थोरो लफ़्ज़ सां थोरा ॻाल्हाईंदासीं हर को चाहींदो जेको ॻाल्हाईंदो चङो ॻाल्हाईंदो ऐं पोइ जॾहिं असां चङो ॻाल्हाईंदासीं त चङे ॻाल्हाइण जो पुण्य ऐं सवाबु असांखे सदाई मिलंदो रहंदो अगरि असां अजायूं ॻाल्हियूं कंदासीं त कई गुना वधीक असांखे पतो ई न हूंदो असां केतिरा पाप कंदा रहंदा जंहिं चीज़ जो असांखे पतो ई न हूंदो आहे असां अहिड़ा पाप कंदा आहियूं जंहिंजो असांखे ॼाण ई न आहे जीअं उहो सचे साईं जो मिसाल आहे सचे साईं जो हिकिड़ो शिष्यो भाई सुखुराम वो ॾाढो साहिबु ईंदो शेवा कंदो वरी घर में कारोबार पंहिंजे शहर में कंदो जॾहिं ईंदो रहंदो अची पोइ वो ॾाढो साहिबु ईंदो परोपकार जूं चङियूं ॻाल्हियूं जेके हूंदियूं ॿुधंदो त वीचारे खे जेका पहुचंदी हर हिकिड़ी मदद कंदो शेवा कंदो नाम सिमरन ध्यान बि करे शेवा बि करे तो हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो शख़्स हूंदे आयो चए छा आहे भाई सुखराम तोखे पतो आहे मां ॾिसण में सफ़ेद पोश आहे सभु कुझु आहे पर मुंहिंजो कारोबार वग़ैरह कुझु एतिरो हले नथो इन करे घर में तंगी थी वई आहे कंहिंखे ॿिए खे ॿुधायां उहा तकलीफ़ थींदी तंहिंजे करे मुंहिंजी का मदद कर उनखां जेका पहुती उनजी मदद कयसि वरी ॿिए दफ़े आयुसि कुझु ॾींहुं तरसी करे चए तूं मदद कई कुझु ॾींहुं पर मूंखे अञा वधीक तंगी हाणे ॾाढी आहे थोरी ॿी मदद कर तुंहिंजी महिरबानी थींदी हिन वरी हुनजी मदद कई कुझु वक़्तु गुज़रियो टियों दफ़ो आयुसि चए छा आहे तूं ॾाढो चङो माण्हू आहे मां मदद कयई पर हाणे मुंहिंजे सहुरनि में शादी आहे सो मुंहिंजा जेके ज़ेवर वग़ैरह हुया गहना हुया ज्वेलरी हुई मां सॼी ख़तमु करे छॾी आहे ज्वेलरी बि कोन्हे सामान बि कोन्हे तंहिंजे करे मुंहिंजी मदद कर कपिड़ा बि ॾे ज्वेलरी बि ॾे असां उतो शादी को थी अचूं ऐं वापसि अची तोखे वापसि कंदासीं तूं पंहिंजे घर जा ॾे अॻिते असांजी इज़त रहिजी ईंदी हिन में चओ त हाणे कंहिंजे मजबूरी जी ॻाल्हि आहे मुंहिंजे घर में त वैसे ई मुंहिंजे घर जा सामान पिया आहिनि मां ॾेई छॾियां थो वैसे रखिया आहिनि मुंहिंजे कहिड़े कमु जाए कंहिंजो भलो थिए त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे ऐं हिन हुनखे ज्वेलरी वग़ैरह सामान जेको हुन घुरियो ॾेई छॾियो हिन चयोसि मां ॿी चई ॾींहं में वापसि ईंदुमि 2-4 ॾींहं हफ़्तो 15 ॾींहं महीनो गुज़रिया आयो ई न तॾहिं हे हूंदे वियो मुंहिंजो छाजो सामान कहिड़ी ॻाल्हि आहे जेको अचे तूं चओ हलेंदो आहे त लुटेंदो आहे तूं जेके खे ॿुधाई न ॻाल्हि कई मां अञा अहिड़ो बदनाम कंदुमि हिते मुंहुं न खणी सघंदे अञा हिते धमकींदे उहो उतरी आयो जंहिंजी मदद कई ऐं हिन खे ॿियो कुझु हुयो न जीअं राड़की साहिबु आयो सो साईं जन खे अची करे ॻाल्हि कई चयोसि हे अहिड़े नमूने ॻाल्हि थी आहे
साईं जन मुस्कुरायोसि, चए चङो हाणे हिकिड़ो कमु कर, उनखे सिर्फ़ु नियापो ॾे। चए हाणे जेको थियो सो थियो, तुंहिंजी ॻाल्हि तो अथई, मुंहिंजी ॻाल्हि मां अथई, तूं कंहिंखे ॻाल्हि कर न मां कंहिंखे ॻाल्हि कंदुमि, इहा ॻाल्हि हिते जो हिते ख़तमु। तूं बेशक मूंखे सामान न ॾे। ऐं हिन बि हुनखे चयो वञे त जीअं हुन चयो पहिरियों तो थोरो अञा तकबर में भरियो, शायदि तूं ड्रिजी वई पंहिंजी खो पंहिंजी ग़लतियुनि ते इहो कंदो पिया। वरी को पुछे छा ते ड्रिजे, न मूंखे ख़ौफ़ जी ॻाल्हि न आहे, मां उस ते साईं ॾे वियो, उन मूंखे चयो, उनखे चयो यार तुंहिंजी ॻाल्हि तो अथई, मुंहिंजी ॻाल्हि मां अथई, कंहिंखे न तूं चइजांइ न मां चवंदुमि। मुंहिंजो हिकदमि दिमाग़ खड़कियो। चए तोखे साईं जन चयो? चए साईं जन मूंखे घुराए बि सघंदा, पंचायत खे बि नियापो ॾेई सघंदा, कंहिं ॿिए खे बि वॾे माण्हू खे थोरो नियापो मोकिलींदा तॾहिं बि मुंहिंजा सभु कमु पूरा करे छॾिया। साईं जन उहो छो न कयो, मूंखे छो चयो, तोखे छो चयो की ॻाल्हि न कर। इहे त हाणे हो सचा चवंदासीं मालिक मुंहिंजो वास्तो त निजी सा आहे न। उन्हनि मूंखे चयो न तूं कंहिंखे ॻाल्हि कजे न मां तोखे कंदुमि। चवंदा यार इन ॻाल्हि ते मूंखे पहुचणो, मां हलंदुमि ज़रूरु। ऐं उहो सुखूमल खे वठी करे आयो राणकी साहब। चइसि नियापो त मूंखे पहुतो, मूंखे सम्झ में ॻाल्हि न आई जो थियो कीअं। न त हर माण्हू चवंदा मां हिन को खसां कुझु करा, लेकिन तव्हां हिनखे चयो कुझु चओ बि न, कंहिंखे ॻाल्हि ई न कर। तॾहिं साईं जन चयोसि, चई छा आहे न असां इंसान जेके बि आहियूं, चङा माण्हू तमामु घणा हूंदा आहिनि, ग़लति माण्हू कोई कोई हूंदो आहे। जे केतिरा ई माण्हू हिनखो मदद वरदा आहिनि, ॾेई वेंदा आहिनि, वठी वेंदा आहिनि, थींदो रहंदो आहे, हलंदो रहंदो आहे। पर तूं ग़लति सोच ऐं ग़लति नियत सां बदनियत थी करे ईंदे आहीं, उनको तूं सामान खयो। लेकिन हाणे जीअं इहा ॻाल्हि ॿाहिरि ईंदी, भई सुखूराम जहिड़े शरीफ़ सां हिननि ईअं कयो आहे, त पोइ इहा जीअं ॻाल्हि ॿाहिरि हुई त हर को माण्हू सम्झंदो शायदि हर माण्हू ईअं बेईमान आहे, हर माण्हू खोटियो आहे, सभिनी जे ज़हन में ईंदो। पोइ कोई हक़ीक़ी घुर्जाऊं हूंदो, हक़ीक़ी ज़रूरतमंद हूंदो, हक़ीक़ी कोई मजबूर हूंदो, हर को चवंदो इहो बि खोज कंदो आहे, उनजी बि मदद न थींदी। ऐं पोइ जॾहिं हर को माण्हू ॿिए खे खोटियो सम्झणु शुरू कंदो, इहो सभु पाप वधणु शुरू थी वेंदो। उहे बि शेवा ऐं सिमरन खां रहिजी वेंदा ऐं सभु पाप तो ते ईंदो, छाकाणि त तो जे करे इहो सॼो सभु ख़राबु थियो आहे। तंहिंजे करे जॾहिं ज़िंदगी में कोई ग़लति चीज़ साम्हूं अचे, कोई ग़लति करे, त उन ॻाल्हि खे ख़तमु करे छॾियो, ॼण थी न आहे। लेकिन ज़िंदगी में काई चङी ॻाल्हि थिए, कोई बहितर कमु करे, कोई बहितर हले, कोई ज़िंदगी में चङाई थिए, त पोइ उन खे वरी अञा सभु ताईं पहुचायो हुजे। हिकु जी चङाई ॿुधी करे ॿियनि में बि उत्साह जागे, यार हुन बि चङाई कई आहे त मां बि चङाई कई आहे। ऐं जेतिरो चङाई कंदो वेंदो हूंदो, फल चङो मिलंदो वेंदो, हर को ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदो, बहितर रहंदो।